खैरपुर लॻ सॻियुनि में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट जे हुकमनि जी खुलम खुला ख़िलाफ़ वर्ज़ी थियणु शुरू थी वई। सिंधु दरिया जे पाणी लहण शर्तई सॻियुनि जे कचे अंदरि मुख़्तलिफ़ ॿेलनि जिन में निवाड़ो ॿेलो, छिटो चनू ॿेलो समेत केतिरनि ई ॿेलनि हज़ारे एकड़ ज़मीन ते कब्ज़ा माफ़िया क़ाबिज़ थी वसूल करणु शुरू करे छॾिया आहिनि। जिते ॿेले खाते जे राशी अमलदार ॿेलनि जी ज़मीन जा मुख़्तलिफ़ रेट मुक़ररु करे अखियूं ॿूटे छॾियूं आहिनि। उन हवाले सां सुञाणप ॻणती ज़ाहिर कंदे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त सिंधु दरिया जे ॿिन्ही पासनि खां कचे जी ज़मीन ते बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ क़ाइमु कयल कब्ज़ा जेके ॿेले खाते जे अमलदारनि यारी बाशीअ ऐं ॻरी रिश्वत जी बुनियाद ते बाअसर वॾेरनि जे हवाले करे छॾिया आहिनि। जिते बाअसर वॾेरा ॿेलनि मां नायाब वणनि जी नसुल कशी करे ज़मीन ख़ाली करे फ़सुलु कनि पिया। उन ख़िलाफ़ फौरी तौर ते नोटिस वठी सख़्त कार्रवाई कई वञे।